दोस्तों अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हांखे हिकु बेहतरीन कहानी थो ॿुधायां पछताव ते। शाहनवाज़ पंहिंजे वक़्त में हिकु नंढो कामोरो हो ऐं पंहिंजी नौकिरी सचाई ऐं ईमानदारी सां कई हुआईं। ख़ुदा हिन खे हिकु पुटु अता कयो हो ऐं वरी ॿियो औलाद न थियुसि। शाहनवाज़ हिकु सख़्तु मिजाज़ माण्हू हो ऐं पुट खे बि सख़्ती सां पाले वॾो कयो हुआईं। बावजूद घटि पघार जे हिन पुट जी तालीम जारी रखी। संदसि कड़ी नज़र शाहिद खे नंढे हूंदे पीउ खां भाॼ ऐं माउ वटि पनाह ते हिराए छॾियो हो। वीचारी माउ बि संदसि पीउ जे सख़्तु रवैये खां तंग हूंदी हुई ऐं कॾहिं कॾहिं बेज़ार थी शाहनवाज़ खे चवंदी हुई त एतिरी सख़्ती औलाद ते चङी न आहे। जे ईअं कंदे त औलाद मां वॾे हूंदे कहिड़ी उमेद रखंदे। पर शाहनवाज़ कन लाचार करे छॾींदो हो। कुझु वक़्तु गुज़रंदो वियो। शाहिद क़ुरानी तालीम सां गॾोगॾु अंग्रेज़ी तालीम हासिलु करे वञी ख़ैर सां नौकिरी खे लॻो। हाणे आपे ख़ान हो ऐं पीउ जी का बि परवाह न कंदो हो। शाहिद जी नौकिरी करण खां पोइ शाहनवाज़ पुट ते सख़्ती करणु छॾे ॾिनी, बल्कि कुझु बि चवणु छॾे ॾिनाई। पीउ पुट में रुगो ख़ुशि ख़ैर आक़िबत खां सवाइ का बि ॻाल्हि ॿोल न थींदी हुई। दोस्तों, ही हुई अॼु मुंहिंजी मज़ेदार कहाणी। हिन कहाणी मां तमामु बहितरीनु सबक़ु मिले थो। हिन कहाणी खे बहितरीन गौर सां ॿुधो त तव्हांखे हिन जी कहाणी जी सचाई जी ख़बर पइजी वेंदी। दोस्तों, जे कहाणी पसंदि आयो त मुंहिंजे हिन कहाणी खे लाइक कयो ऐं मुंहिंजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं ॿियो वीडियो कहाणी मोकिलियां त उहो तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों अस्सलाम वालेकुम। अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे।